कंडियारो वेझो स्कूल में सकाफ़ती ॾियार जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़द कई वई। ॻोठ ख़मीसो ख़ान हतार जे ग़ुलाम फ़ातिमा लीडरशिप एलिमेंट्री पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾियार जी मुनासिबत सां शानदार रंगारंग ऐं पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब जो मक़सदु शागिर्दनि में सिंधी सकाफ़त रवायतुनि ऐं तहज़ीब सां मुहबत पैदा करणु ऐं उन्हनि खे पंहिंजी सुञाणप खां आगाह करणु हो। तक़रीब में स्कूल जे उस्तादनि, वालिदेन ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। शागिर्दनि क़ौमी ऐं सकाफ़ती गीतनि ते टेबलोज़ पेश करे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते ग़ुलाम मुस्तफ़ा हतार, उस्ताद ग़ुलाम मुर्तज़ा हतार, अरशाद हतार, अलहदाद हतार ऐं ॿियनि सिंध जी सकाफ़त जी अहमियत ते रोशनी विझंदे चयो त सिंध जो सकाफ़ती ॾियारो जहिड़ा प्रोग्राम नए नस्ल में पंहिंजी ॿोली, सकाफ़त ऐं तारीख़ सां वाबस्तगी पैदा कनि था, जेका वक़्त जी अहम ज़रूरत आहे। स्कूल इंतिज़ामिया जो चवणु हो त अहिड़ियूं सरगर्मियूं ॿारनि जे ज़हनी ऐं समाजी तरबियत लाइ इंतिहाई क़दी फ़ाइदेमंद आहिनि ऐं मुस्तक़बिल में बि अहिड़ियूं सकाफ़ती तक़रीबूं मुनक़द कयूं वेंदियूं।